मोहतरम साथियों, जॾहिं पैगंबरनि जो पेशो सोएफ़ इब्राहिम व मूसा, असां इब्राहिम खे ऐं मूसा खे साफ़ ई करे मोकिलियो, उनखे सही ॿुधणोसीं। जॾहिं उन्हनि मसनदुनि ते वेहंदड़ माण्हुनि जो किरदारु इहो हुजे जो ब्लैकमेलिंग जे बुनियादनि ते हिन क़ौम खे लुटनि। हितां जे हक़ीक़त इहा आहे त मलिक रियाज़ बि क़ौम खे लुटियो आहे। सॼे पाकिस्तान में सस्तनि पैसनि ते वॾी वॾी मिल्कियतूं ज़मीनूं ख़रीद करे ऐं महांगे अघ ते ॾिनियूं अथई। पर इहो मक़सदु कोन्हे त हिकिड़ो ब्लैकमेलर जेको आहे त उन त ब्लैकमेलिंग के जे बुनियादनि ते पैसा गॾु कया। असां जेके साफ़ ई आहियूं उहे ब्लैकमेलिंग करे उन खां पैसा हासिलु करियूं। मुंहिंजा प्यारा साथियो, कामरान खान जेको वॾो किरदारु आहे, वॾो नालो आहे, वॾो एंकर आहे, उन 62 लख रुपया मलिक रियाज़ खां वरिता ऐं मलिक रियाज़ हुनखे चयो त 2 करोड़ रुपया अञा ॾींदोसीं ऐं हिकु घरु बहरिया टाउन में पिणु उनखे ॾिनई। उनखां पोइ हसन निसार जंहिं 1 करोड़ 10 लख रुपया ऐं 10 मरले जो प्लाट ऐं हिकु स्विफ्ट कार मलिक रियाज़ खां हासिलु कई। हामिद मीर वॾो नालो 2 करोड़ 50 लख रुपया मलिक रियाज़ खां वठी चुको आहे। 5 केनाल जो प्लाट बहरिया टाउन इस्लामाबाद। मुंहिंजा प्यारा साथियो, मज़हर अब्बास 50 लख रुपया 10 मरले जो प्लाट बहरिया टाउन लाहौर में। उनखां पोइ महर बुखारी काशिफ़ अब्बासी पंहिंजे शादियुनि ते 50 लख रुपया मलिक रियाज़ खां वरिता ऐं 1 केनाल जो प्लाट महर बुखारी खे ऐं काशिफ़ अब्बासी खे मलिक रियाज़ शादी जे मौक़े ते ॾिनो हुयो। साथियो मोहतरम, हिन धरती जा मज़लूम माण्हू जंहिंजे लाइ तव्हां टीवी ते अची करे ॻाल्हायो था, ग़रीब माण्हुनि जा केस पेश करण जे लाइ अचो था, पर तव्हांजी नियत जेका आहे उन में फ़ुतूर आहे ऐं तव्हां ख़ुदि वॾे पैमाने ते ॻाल्हाए करे हुननि माण्हुनि खे ब्लैकमेल था कयो। इहा त मलिक रियाज़ फ़क़ति पंहिंजी लिस्ट दस्तावेज़नि समेत, सबूतनि समेत, कहिड़ी बैंक में, कहिड़े अकाउंट नंबर में, कहिड़े ॾींहं ते, कहिड़े चेक नंबर सां तव्हां कहिड़ियुनि जायुनि ते पैसा इहे वरिता आहिनि, इहो सॼो तफ़सील त रुॻो मलिक रियाज़ पेश कयो आहे। हिन पाकिस्तान में केतिरा बिल्डर आहिनि, केतिरा ब्रोकरेट आहिनि, केतिरा सनतकार आहिनि, केतिरा ज़मींदार आहिनि, केतिरा पॉलिटिशियन्स आहिनि, उन सभिनी माण्हुनि सां तव्हां ब्लैकमेलिंग जे बुनियादनि ते हुन खां पैसा हासिलु करे पंहिंजूं मिल्कियतूं तव्हां दुबई में, इंग्लैंड में, अमेरिका में ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि में तव्हां ठाहियूं आहिनि। तव्हांजी शान ज़िंदगी आहे, तव्हांजी अमीरनि वारी ज़िंदगी आहे। तव्हांजे अंदर में का बि ग़रीब माण्हू जे लाइ न दर्द आहे, न तड़प आहे, न अहसास आहे, न उन्हनि जे लाइ को तव्हांजे सीने में धड़कन थी उजागर करे तव्हांखे त तुंहिंजे ग़रीब माण्हुनि जे लाइ तव्हां त पंहिंजो पाण खे मुतासिर कयो। इनक़िलाबी अॻवान त जान मोहम्मद मार हुयो जंहिं ज़िंदगी ॾिनी। इनक़िलाबी साहबी त नसुल्लाह गॾाणी हुयो। इनक़िलाबी साहबी त अशद शरीफ़ हुयो जंहिं ज़िंदगियूं ॾेई छॾियूं पर हिननि सां कंप्रोमाइज़ न कयो, ठाह न कयो। हिननि जे दामन क्लियर हुयो, हुनजे मथां को बि चार्ज कोन्हे। हीअ फ़क़ति 8 साफ़िन जो तव्हां सां ज़िक्र कयो अथमि, 3 साफ़िन जो कल्ह ऐं 5 साफ़िन जो अॼु। इन मां तव्हां सम्झी विया हूंदो त हिननि साफ़िन जो कहिड़ो किरदारु ग़लीज़ आहे ऐं मुआशिरे खे कहिड़े तरफ़ ॾे वठी वञनि था। वरी साथियो मिलंदासीं ॿिए के उनवान था। महिरबानी साथियो।